इंसान पंहिंजे अंदर जूं कमज़ोरी कीअं मालूम करे, इंसान कीअं मालूम करे त मां कहिड़े तरीक़े सां कमज़ोर आहियां, मुंहिंजे अंदर में कहिड़ी ख़ामी आहे जेका मूंखे अॻियां वधणु नथी छॾे, मूं में उहा कहिड़ी कमी आहे जेका ॿिया करे सघनि था, मां कोन थो करे सघां। आख़िर मां पाण खे कीअं सुञाणियां, कीअं पंहिंजे अंदर जूं ख़ामियूं कढां जंहिंमें मूंखे वाज़े ख़बर पए त मां कामयाब कीअं थो थी सघां। माण्हू छा सोचींदा इहो तोखे नाहे सोचणो, इहो माण्हुनि खे ई सोचणो आहे त माण्हू छा सोचींदा। तोखे इहो सोचणो आहे त तोखे अॻियां कीअं वधणो आहे। दुनिया तोखे कॾहिं बि अॻियां वधणु कोन ॾींदी, तोखे पाण खे अॻियां वधणो पवंदो। कोई तोखे हथ खां वठी कामयाबी न ॾेखारींदो, तोखे पाण खे कामयाबी खे ॻोल्हे लहणो पवंदो, वक़्त जे गिरेबान खे पकड़णो पवंदो त मूंखे ॿुधाए उहा कामयाबी जो रस्तो कीअं आहे। तोखे कामयाब थियणो आहे दोस्त, तोखे फेल थियण लाइ अल्लाह पैदा नाहे कयो। हिन धरती ते तूं आयो आहे कामयाब थियण जे लाइ, हिन ज़मीन ते आयो आहे तूं कामयाब थियण जे लाइ। अगरि तूं कुझु करणु चाहीं थो त करे ॾेखार। दोस्तो, अॼु जी वीडियो तमामु ख़ासि आहे। अॼु जी वीडियो में मां तव्हांखे ॿुधाईंदुमि त तव्हां पाण खे पाण सुञाणे कीअं था सघो। आख़िर छा आहे जो ॿियनि में आहे तव्हां में न आहे। आख़िर उहा कहिड़ी ख़ामी आहे जेका तव्हांखे अॻियां वधणु नथी छॾे। आख़िर उहा छा शइ आहे जेका तव्हांखे पोइना ई पोइना धिकींदी रहे थी। आख़िर उहा कहिड़ी शइ आहे जेका तव्हांजी कामयाबी जे रस्ते में तमामु हिकु वॾी रुकावट थी साम्हूं थी अचे। दोस्तो, अगरि वीडियो पसंदि अचे त हिन वीडियो खे हिकिड़ी लाइक ऐं हिकु शेयर ज़रूरु कजो। हाणे वधूं था वीडियो जे बाक़ी पार्ट जे तरफ़। मुंहिंजा दोस्त, मुंहिंजा भाउ, हिकु ॻाल्हि त ते आहे, जेतिरे ताईं तुंहिंजे अंदर में हिकिड़ो ख़ौफ़ आहे त मां माण्हुनि जे साम्हूं कीअं ॻाल्हायां, माण्हुनि जे साम्हूं मां कीअं पेश थियां। अगरि मां हिकु यूट्यूबर आहियां त माण्हुनि जे साम्हूं कीअं ॻाल्हायां। अगरि मां हिकिड़ो सोशल वर्कर आहियां त माण्हुनि जे साम्हूं कीअं कमु कयां। दोस्तो, हमेशह तव्हां माण्हुनि जे ख़ौफ़ खां काफ़ी कम छॾे ॾींदा आहियो, काफ़ी कम तव्हां न कंदा आहियो। इन ख़ौफ़ में त माण्हू छा चवंदा, इन ख़ौफ़ में त माण्हू छा सोचींदा। मुंहिंजा दोस्त, कॾहिं तूं इहो सोचियो आहे त माण्हू छा था करनि, तूं छा सोचींदी। कंहिंखे एतिरो अॼु जे दौर में टाइम नाहे जो तुंहिंजे लाइ कोई फज़ूल सोचे। दोस्तो, ग़रीब इंसान लाइ कोई नाहे सोचींदो। दोस्तो, हिकु नाकाम इंसान लाइ कोई नाहे सोचींदो। कामयाब इंसान लाइ सोचियो वेंदो आहे। तूं कामयाब थी ॾेखार, पोइ माण्हू तुंहिंजे लाइ सोचींदा, पोइ माण्हू तुंहिंजे लाइ फीडबैक ॾींदा, पोइ माण्हू तुंहिंजे लाइ ॻाल्हाईंदा, पोइ तुंहिंजी डिस्कस थींदी, महफ़िलुनि में तुंहिंजो ज़िक्र कयो वेंदो। अगरि तूं इहो चाहीं थो त पोइ कामयाब थी न। अगरि तूं चाहीं थो त माण्हुनि में तुंहिंजो ज़िक्र थिए, अगरि तूं चाहीं थो त तुंहिंजो मुफ़लिस हाल आहे, अगरि तूं चाहीं थो त तुंहिंजो उहो हाल नाहे, अगरि तूं चाहीं थो त तोखे कामयाब थियणो आहे त पंहिंजे अंदर जी कमज़ोरी खे सुञाण। तुंहिंजे अंदर जी कमज़ोरी ॿी का नाहे, तुंहिंजो ख़ौफ़ आहे। अंदर जो ख़ौफ़ ख़तमु कर, पोइ ॾिस तूं कीअं कामयाब थो थिए। जेतिरे ताईं इहो ख़ौफ़ हूंदो तोखे क़ैद कयूं ईंदो, तोखे कॾहिं अॻियां वधणु न ॾींदो। इन ख़ौफ़ खे ख़तमु कर, पोइ ॾिस कामयाबी तुंहिंजी कीअं थी थिए। तूं हिकु दफ़ो करे त ॾिस, पोइ ॾिस त कामयाबी कीअं थी अचे, पोइ ॾिस त कामयाबी कीअं तुंहिंजा क़दम चुमे थी। दोस्तो, मां आहियां सैयद अली वकार ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो सैयद अली वकार ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तो, अहिड़ियूं वीडियोज़ ॾिसण जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो। इंशाअल्लाह हीउ चैनल तव्हांजो मुस्तक़बिल ज़रूरु चेंज कंदो, छो जो असां तव्हांजे लाइ अज़म कयो आहे, तव्हांखे मोटिवेट करणो आहे। हिकु सिंधी खे हक़ आहे, इहो हक़ हासिल आहे त उहो दुनिया में कामयाब थिए। मुंहिंजूं तमामु नेक तमन्नाऊं ऐं दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि।